परेशानियों ॾाढियूं घणियूं आहिनि। अड़े रिश्वतूं खाओ, व्याज खाओ, नमाज़ूं कज़ा कयो, क़ुरान सालनि ताईं खोलियो न वेंदो, अल्लाह उन जे रसूल जो ज़िक्र न कयो वेंदो, बेपर्दगियूं कयूं वेंदियूं, बदकारियूं मुआशिरे में आम थी वेंदियूं, घरनि में शादियुनि में दावतुनि में शराबूं पियूं वेंदियूं, मुसलमाननि जे घरनि में जुआ खेॾियो वेंदो। उन खां पोइ चओ था असांखे ख़ैर नथो पहुचे, असांखे मुसीबतूं आयल आहिनि, असांखे परेशानियूं आयल आहिनि। अड़े परेशानियुनि खे दूर करण जे लाइ उन रब जी बारगाह में अचो न, उन अल्लाह जे हुज़ूर सजदो कयो न, जेको परेशानियूं दूर करण वारो आहे, जेको असांजे हाल खां बाख़बर आहे, जेको असांजे तकलीफ़ुनि खे दूर करण ते क़ादिर आहे। अचो न सभु मिली तौबा करियूं, सॼे घर वारा वेही पंहिंजे रब जे हुज़ूर इस्तग़फ़ार करियो, जेके नमाज़ूं क़ज़ा करण जूं आदत आहे उन खे दूर करियूं, जेके रमज़ान जा रोज़ा बिला इजाज़त शरई क़ज़ा करण जी आदत आहे उन खे दूर करियूं। ज़कात फ़र्ज़ हुजण जे बावजूद जॾहिं माण्हू ज़कात न ॾींदा, उशर फ़र्ज़ हुजण जे बावजूद पंहिंजे फसलनि जो उशर न ॾींदासीं, पंहिंजे मेवनि जे बाग़नि जूं ऐं सामान जूं ज़कातूं न ॾींदासीं, पंहिंजे जानवरनि जी ज़कातूं न ॾींदासूं, हज फ़र्ज़ हुजण जे बावजूद जॾहिं हज न कंदासूं, एतिरियूं खुली सरे आम पंहिंजे रब जी नाफ़रमानी करण खां बाद असां कंहिं ख़ैर जो इंतज़ार था करियूं? ॿुधायो कंहिं ख़ैर जो इंतज़ार था करियूं? हिक इलाके जे अंदरि बरसात न पई पवे, माण्हू हिक बुज़ुर्ग वटि वञनि था ऐं चवनि था हज़रत तव्हां कमरे में पंहिंजे रब जी इबादत करियो था, थोरो ॿाहिरि अचो, ॿाहिरि अची दुआ करियो अल्लाह पाक बरसात खे वसाए। बुज़ुर्ग फरमाए थो तव्हां मूंखां रहमत जे बारिश जी दुआ करण लाइ आया आहियो, मां हिते वेही पंहिंजे रब जी इबादत करे शुक्र अदा करे रहियो आहियां त असांजे बेअमली जे करे आसमान खां बाहि नथी वसे। जेकॾहिं दुनिया में सुरखरू थियण चाहियो था, दुनिया में बुलंदी चाहियो था, दुनिया में को मक़ाम हासिल करण चाहियो था, सिवाय इन जे को ॿियो रस्तो कोन्हे। अचो पंहिंजे रब जे हुज़ूर सजदो करियूं ऐं पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरूं।